नाज़रीन, तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह हैदराबाद जी गवर्नमेंट हाई स्कूल ते छापो हयो आहे। सूबाई वज़ीर स्कूल अंदर हज़ारें नसाबी किताब मौजूद हुजण ते TEO प्राइमरी ऐं TEO सेकेंडरी खे मुअतल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करियूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर सलीम मलाह खां। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? सरदार अली शाह जो नेवल हाई स्कूल ते छापो हयो आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा हज़ारनि जी तादाद में किताब आहिनि उहे बरामद थिया आहिनि। सूबाई वज़ीर पारां लाॻापियल ऑफिसरनि ते कार्रवाई जो इज़हार कयो वियो आहे। इन खां अलावा सरदार अली शाह TEO सेकेंडरी हैदराबाद ऐं TEO प्राइमरी खे फौरी तौर ते मुअतल करे सेक्रेटरी जी सरबराही में इंक्वायरी कमेटी जेको आहे जोड़ण जो हुकुम ॾिनो आहे। सरदार साहिब चवणो हो जेकॾहिं हीअ स्कूल जा किताब आहिनि त वेयर हाउस में छा पिया कनि, हीअ किताब ॿारनि वटि हुजणु घुरिजनि। हिन जो चवणो हो त मूंखे शिकायत हुई त टेक्स्ट बुक बोर्ड जा जेके किताब आहिनि उहे बोर्ड पारां न मिलिया आहिनि। किताब पहुचाइण जो जेको ज़िम्मेवार आहे उहो साल के एजुकेशन ऑफिसर आहे। सरदार अली शाह TEO सेकेंडरी ऐं TEO प्राइमरी जी मुअतली ऐं इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे। हिन जो चवणो हो त जेकॾहिं जांच में हिननि जे ख़िलाफ़ साबित थियो त वधीक हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिन जो चवणो हो त 500 खां 1000 ताईं जेके ॿार आहिनि उन्हनि खे हीअ किताब फ़राहम थी सघिया पई, पर हिननि जी नाहिली जे करे इहे जेके किताब आहिनि उहे वेयर हाउस में पियल आहिनि। जी सलीम, तफ़सीली ख़बर ॾियण लाइ तव्हांजी महिरबानी।